अॼु जो किताबु आहे सिंधी कल्चर ऐं सिंध जा सुरमा, जंहिंजो लेखकु आहे साईं GM सैयद। उन किताब में हिकु टॉपिक आहे कल्चर कीअं ठहे थो, उन जी जोड़ जक ते मुख़्तलिफ़ असर। जहिड़ी तरह असां जबलनि ऐं मथां ज़मीननि ते हज़ारें वरियनि जी बर्फ़ ऐं बारिशनि पवण करे दरख़्त ॼमी ॿेला ठहनि था, जिन मां कॾहिं पन कॾहिं दरख़्त किरियो सड़ियो भाण थियो पवनि। पुराणनि जायुनि ते नवां दरख़्त ॼमनि था। बारिश जो पाणी दरख़्तनि जे सैराब करण खां पोइ नालनि ऐं नदियुनि ज़रिए हेठियनि ज़मीन ते अचे थो। उहो पाणी पाण सां मथे ज़िक्र कयल तरीक़े सां ठहियल भाण जबलनि ऐं ज़मीननि जी कीमियावी भाण सां भरपूर जुज़ा लोड़ियो गेलियो हेठियां ज़मीननि ते अचियो लट विझे लाइक़ आबाद ऐं ज़रख़ेज़ ज़मीन बणाए थो, जंहिं में तरह तरह जा फ़सुल पैदा थी मुल्क ऐं उन जे रहाकुनि जी गुज़र मुआश ऐं तरक़ीअ जो कारण बणिजनि था। उहो सिलसिलो सदाईं जारी रहे थो। हिकिड़ा वण ॼमियो किरियो ॿिया ॼमनि था। नदियूं लट लोढ़ींदियूं ज़मीननि खे नईं सरज़रख़ेज़ बणाए फ़सुल उपाईंदियूं रहनि थियूं। अहिड़ी तरह हूबहू साॻी हालत क़ौमनि जे ठहण ऐं संदुनि कल्चर पैदा थियण जी रहे थी। मुख़्तलिफ़ कुटुंब ऐं क़बीला हज़ारनि वरहनि खां गुज़र मुआश जी तंगी ऐं पुठियां ताक़तवर क़बीलनि जी खेनि धिकी जाइ वलारण, बीमारियुनि, ॾुकारनि पवण वग़ैरह जे सबबु करे तारीख़ जी जुदा दौरनि ऐं ज़माने में धिकबा गैलबा हालतुनि जी तक़ाज़ा, हिफ़ाज़त ऐं गुज़र मुआश जी सहूलत सबबु अचोकिन जाग्राफ़ियनि ख़ितनि जे मुख़्तलिफ़ में कठा थी रहण लॻनि था। उहो सिलसिलो बि हमेशह जारी रहे थो। रुॻो सिंध जो मिसाल वठंदा त उते दराविदी, आर्या, सामाइट, मंगोल नस्लनि जा माण्हू, उन्हनि जे नंढनि क़बीलनि जा कुटुंब ऐं अफ़राद वण जे काठी वांगुरु अची हिन मुल्क में वेठा, जिन में समाट, राजपूत, लोहाणा, मोहाणा, पठान, बलोच ऐं अरब क़बीलनि जा माण्हू अची वञनि था। उन्हनि सभिनी ॿाहिरां आयल माण्हुनि खे संदुनि ॿोलियूं, रस्मूं ऐं रिवाज, लिबास, रहणी करणी जा तरीक़ा, अदब, क़दीम रिवायत, मज़हब ऐं क़ौमूं किरदार हुआ, जिन सभिनी गॾिजी सिंध क़ौम बणिजी उन खे मख़सूस कल्चर सां सींगारियो आहे। सदियुनि जी बाहिमी तालुकात, मुल्की ज़रूरतनि, हालतुनि जी तक़ाज़ाउनि, गुज़र मुआश जे ज़रिए पाण में संगाबंदी करणु, मुल्की आब हवा ऐं माहौल सबबु संदुनि इख़्तिलाफ़ात घटिबा विया। उहे जुदा कीमियावी क़ौमी क़ालिब में समेटिजी हिकु आम फ़हम, ॿोली, लिबास, क़सा कहाणियूं, मज़हबी अक़ीदा, रस्म रवाज, समाजी दस्तूर ऐं क़ौमी किरदार इख़्तियार कंदा अचनि, जिन सिंधी कल्चर जी सूरत वरिती आहे। उन सारी सरगश्त हज़ार वरह ताईं, जंहिं ते मुख़्तलिफ़ नस्लनि जी रिवायत, क़बीलाई तबक़नि जी रुझान, मुल्की ज़रख़ेज़ी, मुल्की माहौल, वापार जे ज़रिए ऐं मुख़्तलिफ़ मज़हबी अक़ीदनि पंहिंजा पंहिंजा असर छॾिया। उन मां सिंधियुनि जो मुस्तक़िल कल्चर ठहे थो। संदुनि ज़हनी, समाजी, नफ़्सियाती ऐं क़ौमी किरदार जो हामिल थी पियो। दुनिया में अहिड़ा सिवा ख़त ज़मीन आहिनि, जिन में आबाद थियल माण्हुनि क़ौमनि जी सूरत अख़्तियार करे पंहिंजा जुदा कल्चर बणाया ऐं ॿोलियूं ठाहियूं आहिनि, जिन खे संदुनि क़ौमी विरसा सम्झी उन्हनि जी हिफ़ाज़त करणु संदुनि क़ौमी फ़र्ज़ु सम्झनि था। अॼुकल्ह अक़वाम मुतहदा में अहिड़ियुनि क़ौमनि जो तइदादु 117 खे पहुतो आहे। अञा उन जे वधण जो इम्कान आहे। हिन वक़्तु उहो तइदादु 192 ते पहुतो आहे। तारीख़ जे मुतालिए मां हिकु तरफ़ जुदा क़ौमनि, ज़बाननि, कल्चर जे बणिजण जो सिलसिलो जारी ॾिसिजे थो त ॿिए तरफ़ उन्हनि जे इख़्तिलाफ़नि खे मिटाए हिकु करण जूं कोशिशूं जारी आहिनि। उन आलमगीर रुझान में टे क़ुवतूं कमु करे रहियूं आहिनि।